अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नह। अस्हाबुल जन्नति हुमुल फाइज़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिही व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुंहिंजा बुज़ुर्गो भाइरो, मां तव्हांजे साम्हूं जेका आयत सगोरी तिलावत कयमि, इन्हीं में अल्लाह ताला फरमायो आहे त जहन्नमी ऐं जन्नती बराबर न आहिनि। जेके जन्नती आहिनि उहे कामयाब बणिजी विया, जेके जहन्नमी आहिनि उहे नाकाम बणिजी विया। अल्लाह ताला कुरान मजीद में जन्नतनि जी ज़िंदगी भी बयान फरमाई आहे, जहन्नम जी ज़िंदगी भी बयान फरमाई है। जन्नती वॾे आराम में हूंदा, वॾी फराहत में हूंदा, वॾे सुकून में हूंदा, वॾनि मज़नि में हूंदा, वॾनि ऐशन में हूंदा। जॾहिं त जहन्नमी वॾे अज़ाब में हूंदा, वॾी तकलीफ़ में हूंदा, वॾी परेशानी में हूंदा। जहन्नमिन जे लाइ रब कुरान मजीद में फरमायो फ़उम्मुहु हाविय वमा अदराक मा हिय नारुन हामिय। अल्लाह ताला फरमायो जीअं अमड़ जे पेट में ॿार बंदि हूंदो आहे, ईअं जहन्नमी जहन्नम जी बाहि में बंदि कया वेंदा। मुझे प्यारे नबी इन आयतन जी तफसीर में फरमायो त अञा अल्लाह ताला जी कुदरत सां ॿार अमड़ जे पेट में साह खणंदो आहे, पर जहन्नमी जहन्नम जी बाहि में साह बि खणी न सघंदो। साह मुंहिंजा पिया हूंदा, हेॾो जहन्नम जी बाहि उन्हनि जो साह मुंझाईंदी, हेॾो जहन्नम जी बाहि उन्हनि खे साड़ींदी। नबी साईं फरमायो दुनिया वारी बाहि साड़ींदी आहे त सिकोड़ींदी आहे। वॾा वॾा पहलवान दुनिया में सड़ी पवंदा आहिनि त कोयला बणिजी वेंदा आहिनि, खाक बणिजी वेंदा आहिनि,
हडन जी मुठ वञी बचंदा आहिनि पर नबी साईं फरमायो आखिरत वारी बाहि जहन्नम वारी बाहि साड़ींदी त सुॼाईंदी। मुझे सोने साईं फरमायो साईं फरमायो जहन्नम जी बाहि साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जी वेहक वारी जाइ 500 किलोमीटर जेतिरी सुॼी वेंदी। हिक हिक जहन्नमी 500 किलोमीटर जेतिरो सुॼी वेंदो। साईं फरमायो जहन्नम जी बाहि साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो हेठियों चप सुजी एॾो बणिजी वेंदो जो वकड़ खाई खाई विच पेट ते पियो हूंदनि। साईं फरमायो जहन्नम जी बाहि साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो मथियों चप सुजी वकड़ खाई खाई विच मथे ते पियो हूंदनि अखियूं भी ढकिजी वेंदनि। साईं फरमायो जहन्नम जी बाहि साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जी ज़ुबान पेरनि में पई लताड़ बि ॿी रिवायत में चए थो त मेलनि में पई लताड़ बि। साईं फरमायो हिक हिक जहन्नम खे जहन्नम जी बाहि एॾो साड़े सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो जेको ॾंदो आहे सुजी सुजी ओद जबल जेॾो बणिजी वेंदो। साईं फरमायो जहन्नम जी बाहि साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो ये जेका ॿाहिरीं खल आहे इहा सुजी सुजी 42 हथ थुली बणिजी वेंदी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾी जहन्नम जी बाहि ख़तरनाक आहे वॾी जहन्नम ख़तरनाक आहे। नबी साईं फरमायो जहन्नमी जहन्नम में जिन थंबनि सां बदल हूंदा उहे थंबा भी बाहि जा हूंदा फी आमद मुमद्दद। साईं फरमायो जहन्नमी जहन्नम में जिन ज़ंजीरनि सां जकड़ियल हूंदा उहे ज़ंजीर भी बाहि जा हूंदा। साईं फरमायो जहन्नम में जहन्नमनि खे जेके कपिड़ा पाराया वेंदा उहे भी बाहि जा हूंदा। साईं फरमायो जहन्नम में जहन्नमनि खे जेके टोपियूं पारायूं वेंदियूं उहे भी बाहि जूं तख़्शाव जूं फिलनार। साईं फरमायो जहन्नम में जहन्नमनि खे जेके चोपड़ियूं पारायूं वेंदियूं उहे भी बाहि जूं हूंदियूं। नबी साईं फरमायो जंहिंखे घटि में घटि जहन्नम जो अज़ाब कयो वेंदो अल्लाह ताला उनखे जहन्नम जूं जुतियूं पाराईंदो। जुतियुनि पाइण जे करे उन्हनि जो मेजालो ईअं टचका ऐं बुड़का ॾींदो जीअं देगड़ीअ में पाणी बाहि जे तपे ते टचका ऐं बुड़का ॾींदो आहे। साईं फरमायो इहो जुतियुनि पाइण वारो ईअं महसूस कंदो त वॾे मां वॾो अज़ाब मूं ते आहे। हालांकि नबी ने फरमायो घटि में घटि अज़ाब हिन ते हूंदो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जॾहिं जहन्नम जी जुतनि में एॾी तपश एॾी गरमाश एॾी तकलीफ़ एॾो अज़ाब पोइ ख़ुदि जहन्नम जी बाहि अलाए केॾी न ख़तरनाक हूंदी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो हीअ दुनिया वारी बाहि पेट्रोल वारी बाहि आहे। पेट्रोल वधायो त बाहि वधे। हीअ दुनिया वारी बाहि घासलेट वारी बाहि आहे। घासलेट वधायो त बाहि वधे। हीअ दुनिया वारी बाहि हाँ हाँ गैस वारी बाहि आहे। गैस वधायो त बाहि वधे। हीअ दुनिया वारी बाहि काठियुनि वारी बाहि आहे। काठियूं वधायो त बाहि वधे। हीअ दुनिया वारी बाहि छेणनि वारी बाहि आहे। छेणा वधायो त बाहि वधे। उहा आख़िरत वारी बाहि जहन्नम वारी बाहि माण्हुनि वारी बाहि आहे। जियां जहन्नम में जहन्नमी वधंदा तीअं जहन्नम जी बाहि वधंदी। वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन।
जहन्नम वारी बाहि माण्हुनि वारी बाहि जियां जहन्नम में जहन्नमी वधंदा तीअं बाहि वधंदी तीअं बाहि जा उलामा वधंदा तीअं बाहि जो जोश वधंदो तीअं बाहि जो जलाल वधंदो तीअं बाहि रड़ियूं कंदी हल में मज़ीद हल में मज़ीद हल में मज़ीद अल्लाह अञा मोकिल अञा नाफ़रमान मोकिल त मां ख़बर ॾियां ओ वॾे मां वॾी बुरी जायाद जहन्नमाकनी जायाद जहन्नमा ख़तरनाक में ख़तरनाक जायाद जहन्नमा फरमाई हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मवाहुन नार व बिसल मसीर अल्लाह जन्मी जन्म जी बाहि में वॾी तकलीफ़ में हूंदा वॾी परेशानीअ में हूंदा वॾे अज़ाब में हूंदा प्यार बगे सलींदा प्यार बगे पुकारींदा रब के चवंदा रब साईं थोरो ॿार कर साह खणो रब फरमाईंदो वमा हुम बिखारिजीन मिनन नार जहन्नम निकरण जो को रस्तो ही न थो को दर ही न थो को दग ही न थो का वाट ही न थो रड़ियों करे जहन्नमी रहम जो अपीला कंदा अल्लाह के पुकारींदा रब फरमाईंदा काल फीहा वला तुकल्लिमून अज मूंसां न ॻाल्हायो अज मूंखे न सॾियो अज मूंखे न पुकारियो मां अल्लाह तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां तव्हांजे सॾण ॿुधण जे लाइ तयारु न आहियां तव्हां ते रहम करण जे लाइ तयारु न आहियां कहिड़े नक़ज़ सां केड़े हयाव सां केड़े शर्म सां मूंखे सॾियो था रहम जूं अपीलां था कयो जॾहिं त मां तव्हांखे दुनिया जे जहान में सॾींदो रहियुमि हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह तव्हां कीअं कन लाटा रखंदा रहियो किए घर में वेठा रहो किए ओताक में वेठा रहो किए बनिए में वेठा रहो किए दुकान में वेठा रहो किए ऑफिस में वेठा रहो किए रात रूंड में लगा पिया हो हाँ मां तव्हांखे सॾींदो रहियुमि पर तव्हां मुंहिंजी निमाज़ ते न आयो मुंहिंजी निमाज़ न पढ़ियव कहिड़े नक़ज़ सां केड़े हयाव सां मूंखे सॾियो था रम जो अपीलां था कयो जॾहिं त मां तव्हांखे क़ुरान मजीद में सॾ कयुमि अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम मां तव्हांखे क़ुरान मजीद में सॾींदो रहियुमि पर तव्हां मुंहिंजे न आयो मुंहिंजे क़ुरान ॾे न आयो मुंहिंजी निमाज़ ॾे न आयो मुंहिंजी मस्जिद ॾे न आयो मुंहिंजे दीन ॾे न आयो मुंहिंजे इस्लाम ॾे न आयो मुंहिंजी शरीयत ॾे न आयो मुझे नबी मोहम्मद करीम जी गुलामी दे न आयो उन जी ताबेदारी में न आयो हाँ हाँ
केड़े नकजा केड़े हयावजा मुगे सजोदा रहम जो पीलांदा क्यों जने दत्ता जे गोठन में जलसा थींदा आलमाईंदा वाइज बुधाईंदा कुरान बुधाईंदा प्यारे नबी मोहम्मद करीम जो फरमान मुबारक बुधाईंदा एक दत्ता जलसन दे नईंदा वरी जे इंदा बुद्धि अणबुधो कंदा आयो अमल न कयो हाँ हाँ ता केड़े नकसा केड़े हयावजा केड़े शर्मजा मुझे सॼो ता जॾहिं ता सॼी जिंदगी दुनिया वारी रागन साजन गानन में गुजारी सॼी जिंदगी दुनिया वारी जिना में बेहयाई बुछड़ाई बदनजरी में गुजारी सॼी जिंदगी दुनिया वारी व्याज रिश्वत में गुजारी सॼी जिंदगी दुनिया वारी नशे जुआ में गुजारी सॼी जिंदगी दुनिया वारी हाँ हाँ धाड़ने फुरने चोरन में गुजारी सॼी जिंदगी दुनिया वारी परावन हकन खान में गुजारी अल्लाह अकबर कबीरा ओ मुजाहिदो रब फरमाइनन सॼी जिंदगी जो वीडियो ॾेखारीनन सॼी जिंदगी जो हाल ॾेखारीनन रब फरमाइनन केड़े नकजा केड़े हयावजा मुखे सॼोदा सॼी जिंदगी दुनिया वारी मां अल्लाह जी नाफरमानन में गुजारियो मुझे रसूल जी नाफरमानन में गुजारियो हाने केड़े नकजा केड़े हयावजा केड़े शर्मजा मुझे सॼोदा मुझा गालायो दारा मुझो पीलांदा क्यों मुझा न गालायो कालक सुविहा वला तुकल्लिमू अन्या वडी आवाज अल्लाह वडियूं रणियूं कंदा वडियूं दाहूं कंदा जहन्नमी वडियूं चीखा कंदा नबी से फरमायो गॾे जी हींग में आवाज थोरो आ जहन्नमनि जे रड़िन में आवाज अञा घणो तॾहिं बि रब राम न कंदो बाज न कंदो नबी से फरमायो एडो रोईंदा एडो रोईंदा एडो रोईंदा जो अखिन जो पानी खत्म थीनन रत जा गोड़ा शुरू थीनन तॾहिं भी अल्लाह राम न कंदो अजीजो पाण संभालियो जेको रोइणो हूंदव हिते रो जेतिरियूं टुनकरां ॾियणियूं हूंदव हिते ॾियो जेतिरो रब खे सॾणो हूंदव हिते सॾो हिते रब खे पुकारियो हिते रब राम कंदव हिते रब बाज कंदव हिते रब करम कंदव हिते रब माफ़ियूं ॾींदव जेतिरो हिते रोईंदव ओतिरो क़ब्र क़यामत में खिलंदव हिते रो कुरान भी ईअं थो चए फलियज़हकू कलीलन वलियबकू कसीरा रोअण जो जहान आ खिलण जो जहान न हिते रो अल्लाह जे डप में अल्लाह जे खौफ में अल्लाह जे डिज में रो बिलखुसूस रातन जो तहज्जुद जी नमाज में रोई करे रब माफियूं वठो रब के पुकारियो रब को दुआऊं करो बाज करो अचे वदो रहम वारो महीनो अचे वदो करम बाज वारो महीनो रमजान शरीफ वारो कयो रमजान जी तैयारी कयो रमजान जी रातन में सुजागी जो पान में ख्याल पैदा कयो रमजान जी रातन में रब को माफी वठो सो तो खुद खुदा पान
रमज़ान जे रातनि में दुनिया वारे आसमान दे लहींदो ऐं ऐलान कंदो आहे को गुनाहगार हिन रातनि में मूंखां दुआ घुरे तो मां उम्र जूं मुदायूं माफ़ कयां। आहे को बीमार हिन रातनि में रमज़ान जी रातनि में दुआ घुरे तो मां सेहत वारो बणायां। आहे को रे औलादो हिन रातनि में दुआ घुरे तो मां औलाद वारो बणायां। आहे को बेरोजगार हिन रातनि में दुआ घुरे तो रोजगार वारो बणायां। आहे को रिज़्क़ जी तंगी वारो हिन रातनि में दुआ घुरे तो रिज़्क़ में कुशादगी कयां। आहे को गरीब हिन रातनि में दुआ घुरे तो अमीर बणायां। आहे को परेशान हाल हिन रातनि में दुआ घुरे तो मां परेशानी रफ़े दफ़े कयां। आहे को मसइलनि में मुंझल हिन रमज़ान जी रातनि में दुआ घुरे तो मां मसइला हुन जा आसान कयां। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअहु व यक्शिफु स्सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। बेली रमज़ान में रोए जो रात जो अल्लाह के रोई बादाए जो रोई रब के पुकार जो रब को माफी उठ जो रब को राम गुर जो रब को बाज गुर जो। नबी से फरमायो जी रमज़ान जो चंड बेंदो अल्लाह ताला जहन्नम जा दरवाजा बंद कराए छॾींदो। जीअं रमज़ान जो चंड बेंदो अल्लाह ताला जन्नत जा 8 ही दरवाजा खोलाए छॾींदो। जीअं ही रमज़ान जो चंड बेंदो अल्लाह ताला उन महिल ही वडन वडन शैतानन के जंजीरन में जकड़ाए समुंड जे किनारन ते फिटो कराइंदो ऐं रब उन्हनि खे चवंदो त 11 महीना तव्हां मुंहिंजा बाना ऐं बानियूं मूंखां परे कया, उन्हनि खां गुनाह कराया, मुंहिंजूं नाफ़रमानियूं करायूं। हाँ हाँ हाणे मां तव्हांखे बानने बानड़ियुनि जे विच में अचण न ॾींदुमि, तंहिंजे करे तव्हांखे ज़ंजीरनि में जकड़ाए ॿधायो आहे त मां रमज़ान जे महीने में पंहिंजे गुनाहगार बाननि खे माफ़ी ॾियां, गुनाहगार बानड़ियुनि खे माफ़ी ॾियां। मां इन्हनि ते रहम कयां, इन्हनि खां राज़ी थियां, इन्हनि खे मां अल्लाह ताला जन्नती बणायां। ज़वाता अफ़नान फ़बअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾी आवाज़ सां रमज़ान जूं रातियूं सुम्हण जूं न अथव, निंड न कजो। अम्मा आशा फरमाए थी नबी जन रमज़ान जो चंड ॾिसंदा हा त नेणनि तूं निंड ई हराम कंदा। सॼी सॼी रात नमाज़ में गुज़ारींदा हा, इबादत में गुज़ारींदा हा, तहज्जुद जी नमाज में गुज़ारींदा हा। फतहज्जत बिही नाफ़िलतन लक असा यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा।
अञा वॾी आवाज़ से हुजूर साईं रमज़ान जो चंड भी सॼी रात हुजूर जागी इबादत करे असां सुम्ही पऊं ठहे तो 11 महीना निंड था कयो 1 महीनो से जागी कयो तो छा थी हिकड़ा वरी शहरन में नौजवान नाइट क्रिकेटियूं रमज़ान में शुरू कंदा आहिनि इते कंबर में नाइट क्रिकेट सजी रात रमज़ान जे क्रिकेट में विञाईंदा आहिनि बैट ऐं बाल में विञाईंदा आहिनि ओ ज़ालिमो रमज़ान जूं रातियूं क्रिकेट खेॾण जे लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं रांदि रूंद करण जूं न आहिनि रमज़ान जूं रातियूं हा सुम्हण जूं न आहिनि रमज़ान जूं रातियूं मोबाइल हलाइण जूं न आहिनि रमज़ान जूं रातियूं टीवी हलाइण जूं न आहिनि रमज़ान जूं रातियूं कचहरियूं करण जूं न आहिनि रमज़ान जूं रातियूं इबादत करण जूं आहिनि सजदन करण जूं आहिनि रुकन करण जूं आहिनि क़ुरान मजीद जी तिलावत करण जूं आहिनि फक़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमल बयान अञा वरी आवाज़ हिकड़ा रमज़ान जी रात में क्रिकेटियूं खेॾंदा हिकड़ा सुम्हींदा हिकड़ा वरी मोबाइलियूं पिया हलाईंदा अल्लाह वेठा ड्रामा हलाईंदा फिल्म हलाईंदा गाना हलाईंदा वेठा रब खे कावड़ाईंदा होॾों रब रहम ऐं माफ़ी ऐं करम ऐं बाज जा ऐलान थो करे ऐं हे वेठो टीवी हलाए हेठो मोबाइल हलाए हे वेठो ड्रामा हलाए हे वेठो गाना हलाए हे वेठो फिल्म हलाए रब खे कावड़ींदी करनि न अल्लाह खुदा जो वास्तो तो रमज़ान में ये टीवियों बंद कर रमज़ान में ये फिल्मा बंद कजो ये ड्रामा बंद कजो मोबाइल में भी ये ड्रामा फिल्मा गाना ना लाजो बदनजरी भी न कजो रमज़ान जे रातन जो भी एतराम कजो रमज़ान जे ॾींहंनि जो भी एतराम कजो रोज़ा रखी ड्रामा न हलाइजो फिल्मा न हलाइजो गाना न हलाइजो वॾी रब खे कावड़ींदी आहे जेको रमज़ान में ड्रामा फिल्मा गाना हलाईंदो आहे बदनज़री कंदो आहे वॾो अल्लाह के जलाल ईंदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो महिरबानी करे रमज़ान जो एतराम कजो ईअं न त रमज़ान जी बेदबी कयो ऐं राग ऐं साज़ ऐं गाना हलायो ऐं ड्रामा ऐं फिल्म हलायो बदनज़रियूं कयो जे रब कावड़जी पियो त अल्लाह जे अज़ाब खां को बि बचाए न सघंदव मां वाइज़नि में चवंदो आहियां अल्लाह जो नालो रहीम भी आहे अल्लाह जो नालो करीम भी आहे अल्लाह जो नालो गफूर भी आहे अल्लाह जो नालो गफार भी आहे पर याद रखो अल्लाह जो नालो कार भी आहे अल्लाह जो नालो जब्बार भी आहे अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आहे शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे अज़ाब अलीम जो मालिक भी आहे
अज़ाब अज़ीम जो मालिक बिया इन्ना बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्ता फमा युकज़्ज़िबुक बाद बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअकमिल हाकिमीन। रुजो रब रुजो रमजान जी रातन में जेडो रब नेकिन ते खुश थींदो आ ओडो गुनाहन ते नाराज थींदो। रमजान जे ॾींहन में रातन में किताबन में वाक़ियो तो अचे लाहौर जो तो रमजान जो महीनो आ इफ्तारी जो टाइम वेझो मां धीअ खे चवे दियो छोकिरी हलिया मुला मानी बजराए हलिया मुला भाजी चाढ़ाए धीअ दी चवे मां न मानी बजराईंदी मां न भाजी चाढ़ाईंदी मां हिन महिल मुंहिंजो पसंदीदा ड्रामो हलंदो आ मां वञी उहो ॾिसंदमि। मां थी चवे थो छोकिरी रमजान जो महीनो आ तोखे भी रोज़ो आ इफ्तारी जो टाइम वेझो आ मानी न बजराए त न बजराए भाजी न चाढ़ाए त न चाढ़ाए पर इहो गुनाह न कजाए मदा अल्लाह कावड़जी पई टीवी न हलाए जाए ड्रामो न हलाए जा पर छोकिरी नथी मुड़े गुस्साए करे मां मथे कोठे ते हली थी वञे उते अंदरों कड़ो ॾेई दरवाजे खे बंदि करे टीवी हलाए वही थी रहे मां मानी पचाईंदी रही भाजी कंदी रही ऐसी ताईं आज़ानियूं भी मगरिब जूं शुरू थियूं। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मां जल्द में रोज़ो खोलियो ऐं चईं त धीअ खे बि रोज़ो खोलायां सॾ कयईं छोकिरीअ खे पर छोकिरी हेठि हुई न मां समझी वई त मथे वई हूंदी कोठे ते वञी ड्रामो ॾिठो हूंदे वञी टीवी हलाई हूंदे मां कोठे ते चढ़ी आई हा हा चईं त छोकिरीअ खे खार कढियां हुनखे बि रोज़ो आ रोज़ो खोलायां मथे मां चढ़ी आई आवाज़ ॿुधे त टीवी हली रही आ दरवाजे खे ज़ोर ॾिने त दरवाज़ो अंदरों बंदि लॻो पियो आ मां रड़ करे चवे थी ओ छोकिरी टीवी बंदि कर आज़ान थी मिले रोज़ो खोल तोखे भी रोज़ो आ इफ्तारीअ जो टाइम थी वियो आ मां खारक खणी आई आ छोकिरी दरवाज़ो खोल टीवी बंदि कर पर न टीवी भी बंदि थे न छोकिरी दरवाज़ो भी खोले न छोकिरी जो आवाज़ भी हुजे अमर परेशान थी दरवाज़ो खड़काए खड़काए आखिर पाड़े वारा गॾु थिया दरवाज़ो टोड़े वियो छोकिरी बेड ते मुई पई आ किरड़ी उन जे निड़ीअ में चकोयूं बीठी आ ऐं हेॾो टीवी हली रही आ जल्दी टीवीअ खे बंदि कयूं किरड़ीअ खे भॼाइण जी कोशिश कयूं पर किरड़ी भॼे कान पई छोकिरीअ खे निड़ीअ में चकोयूं बीठी आ हाणे भला हिननि चयो त छोकिरीअ खे खणूं जीअं जो छोकिरीअ खे खणनि त छोकिरी भी खजे न छोकिरी बेड ते ॼमी वई आ अजी परेशान थिया ज़ोर ॾिनो छोकिरी खजे न पाड़े जे आलम खे घुरायो सॼी कहाणी ॿुधायूं उन जो भला हीअं कयो टीवी खणी अचो वेझी कयो टीवी खणी वेझी कयूं त किरड़ी झंप ॾेई हुन टीवीअ ते वेही रही चई हाणे छोकिरीअ खे खणूं छोकिरीअ खे खयूं त छोकिरी खणी आई वरी हुन आलम जो टीवी रखो वरी जो टीवी रखियो छोकिरी सागी हेठि बेड ते ॼमी वई हथनि मूं छॾाइजी वरी किरड़ीअ जी छोकिरीअ खे निड़ीअ में चकायूं अल्लाह अकबर कबीरा वरी आलम जो भला टीवी वेझी करे जो खणी हा हा बियो हिते टीवी वरी छोकिरीअ जे वेझी कयूं टीवी खणी बीठा
वरी कड़ी जंप दे टीवी ते वही रही वरी छोकरी के खयो छोकरी खजी वही अल्लाह अकबर कबीरा हाने नाल मजो तैयार टीवी या कड़ी छोकरी दा मुस्लिम वाला भी गडोंदी जनाजे माल नमाज माल भी गडोंदी तेजे करे हाने ये शयूं परे न थियूं थी सघनि नथा इएं थियो मुस्लिम माल भी छोकरी दा टीवी ऐं कड़ी गडो नमाज़े जनाज़ा माल भी टीवी ऐं कड़ी गडो हाने जमल पूरण जो टेम आयो आलम जो टीवी के परे गयो वरी टीवी परे क्यों छोकरी सागी हाँ छोकरी जो जनाज़ो माण्हुनि जे हथ में छॾाइजियो सागो ज़मीन ते जमियो ऐं कॾहिं भॼंदी आहे जिंदड़ीअ में सागो ई चक अल्लाह अकबर कबीरा वरी न आलम जो खणी जो टीवी वेझो कयो टीवी वेझो कयूं वरी कॾहिं झंप ॾेई टीवी ते वेठी वरी जे जनाज़े के खणो जनाज़ो खयो त जनाज़ो खजियो हाणे अल्लाह वारियो न आलम जो अल्लाह हिन खां वॾो कावड़जी वियो आहे छोकिरीअ खां रमज़ान जी बेदबी जे करे रमज़ान जे एतराम न करण जे करे रोज़े जे एतराम न करण जे करे रब न को एॾो नाराज़ थियो आहे जो रहम जी नज़र करण लाइ तयार न आहे हाणे इहा टीवी भी गॾु कबर में पूरियो कड़ी भी गॾु पूरियो टीवी जाने छोकरी जाने कड़ी जाने बानी जाने रब जाने ओ मुझा अजीजो मुझा भाइरो आखिर ये क्यों टीवी के अगे में लाथो कबर में कड़ी भी गड्ढा वरी छोकरी के कबर में लाथो अल्लाह अकबर कबीरा तख्ता दई मन मिटन जा चाड़ो हाने तवा अंदाजो लगायो जने अल्लाह ताला टीवी जे दिसण जे करे ड्रामे जे दिसण जे करे छोकरी जे मथो एडो कावड़जी पियो जो दुनिया वारन जे लाइ अल्लाह उन के इबरत बनाए छड़ियो जने दुनिया में न जायो अशर त कबर में न छोकरी दा शाशर होंदो आखिरत में शाशर थी ओ मुजा जीरो ते जे करे महमूद बाना वागे गुजारिश करना वा रमजान में मेहरबानी करे ये एलसीडी न हलाए जो ये टीवी न हलाए जो ये ड्रामा न हलाए जो ये फिल्म न हलाए जो ये गाना न हलाए जो मोबाइल में भी ये किन न हलाए जो बद नजरियों न कजो मतार बुकावर जी पड़े मतार बगे जलाल जे मतार बगे जोश जे हड़ाली वने जे करे मुंजा आजीजो रमजान जो एहतराम कजो रमजान जो हया कजो रमजान जो ख्याल कजो गुनाह को पान के बचाइजो पान के नेकोकार बनाइजो नमाजी बनाइजो दीनदार बनाइजो सालेह बनाइजो जिक्र अज़कार कजो रब को माफी मांगजो रब को हाँ तौबा करे गुनाह जी अल्लाह को माफी घुरजो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ओ मुझा अजीजो मुझा भाइरो वारो को रमजान जी तैयारी कयो हाने साईं पाण के नेक बनाइण जी मेहनत कयो नमाजी बनाइण जी मेहनत कयो दीनदार बनाइण जी मेहनत कयो सालेह बनाइण जी मेहनत कयो रमजान में सही माना में रोजा रखजो मन साम रमजान ईमान व इत्ज़ाबन गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़र जे रमजान जा सही माना में रोजा रखया नबी ने फरमायो पहिरीं रोजे सा अल्लाह ताला अगियां पोयां उन जा गुनाह माफ करे छॾींदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾो अल्लाह राज़ी थींदो आहे रमजान जे रोज़नि जे करे वॾो रब राज़ी थींदो आहे रमजान में इबादत करण जे करे वॾो रब राज़ी थींदो आहे रमजान में क़ुरान मजीद जी तिलावत करण जे करे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम अन्या वडी आवाज अजीजो रमजान में न लाए जो ये गंद
ये राग है, ये साज है, ये गाना, ये टीवियों, ये एलसीडियों ना लाइजो ऐं मोबाइल में ये गलत प्रोग्राम ना लाइजो, पाण खे बचाइजो। रमज़ान जो एतराम कजो, रमज़ान जो हया कजो, रमज़ान जो ख्याल कजो, रोज़ा रखजो। सब चंगा भला माण्हू रोज़ा नथा रखनि रमज़ान जा, चंगा भला एतराम रमज़ान जो नथा करनि, खाईंदा पीअंदा त वधीक। अगले साल रमज़ान में ईअं पियो नज़र अचे ॼण त रमज़ान आहे ई न, होटल खुलिया पिया, माण्हू खाईंदा पीअंदा पिया, कोई हया न आहे रमज़ान जो, कोई ख्याल। खुदा जी ज़ात जो कसम आहे, रमज़ान जी बेहरमती जे करे इहे माण्हू दुनिया आख़िरत में तबाह ऐं बर्बाद। जेको रमज़ान जो एतराम कंदो न जा बेड़ा पार। हो यहूदी उन जो पुटु रोड ते रस्ते ते काशे खाए पीअ जी चंबोयां त छोकरो रोई वेठो जे बाबा मां केड़ो ॾोकियो आ, ओ बाबा मां केड़ो कसूर कयो आ, ओ बाबा मां केड़ो गुनाह कयो आ जो एडो मूंखे धकोयो थी, एडो चंबोयो थी। पी तो चवे छोकरा तोखे ख़बर ना आहे जा रमज़ान जो महीनो आ, हे मुसलमान जे रोज़न जो महीनो आ, तोखे हया नथो जे रोड ते बीह करे खाईंदो, ॿीहर रोड ते खाईंदे ॾिठो मां त अहिड़ी मार ॾींदो मां, यादि कने तोखे खाइणो आहे त काथे लिकी करे खाओ, रोड रस्ते ते न खा, रमज़ान जो एतराम कर। अल्लाह के एडे रहमत जियो न यहूदी ते जो मरण जे टेम ते अल्लाह ताला उनके कलमो नसीब फरमाए, पाजी ज़ियारत ऐं दीदार नसीब फरमायो। मारे करे रब चयो त तूं गुनाहगार होएं त वॾो ॾोहारी, होएं त वॾो पापी, होएं त तूं जहन्नमी, होएं त तूं अज़ाब जे लाइक़। पर तूं जेको रमज़ान जे एतराम में पुट खे चंबोयो, उन महिल मां अल्लाह जी रहमत खे जलाल ॾियो त जंहिंजी दिल में रमज़ान जो एॾो वॾो एतराम, मां इन ते कीअं अज़ाब कयां, कीअं इन खे जहन्नम में उछलायां। तंहिंजे करे मां अल्लाह रमज़ान जे एतराम जे सदके तोखे आख़िरी टेम ते कलमो नसीब फरमायो, कुल मदायूं माफ़ करे, पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराए, हमेशा जे लाइ तोखे जन्नत में तो विहारे छॾियाए। मुत्तक़ीन अला फुरुश मुहामिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾी आवाज़ इहो तो रमज़ान जे एतराम जे करे अल्लाह जी बाज। हुअं बि शरीयत में आहे त जेकॾहिं कंहिं उज़र जे करे रोज़ो नथा रखी सघो बि त कंहिंखे महसूस न करायो त रोज़ो न आहे तोखे। ऐं साईं जन फरमायो त बेरोज़ायत खे या इजाज़त ई न आहे जो रोज़ेदारनि खे चवे त मुंहिंजी मानी पचायो, मूंखे पाणी ॾियो, पाण पाणी पीए लिकी करे, उहो बि रोज़ायत न पाण मानी पचाए लिकी करे। हिकु त रोज़ो छॾणो ई नथो, छा बि थी पवे। सफ़ा डॉक्टर चवंदा त रोज़ो न रखो, रोज़ो रखंदे त मरी वेंदे।
डॉक्टर ईअं था चवनि त पोइ मजबूरीअ में रोज़ो न रखे, बाक़ी न त हर हाल में रोज़ो रखणो आहे। रमज़ान जे हिकिड़े रोज़े जी एॾी वॾी अहमियत आहे जो नबी से फरमायो जंहिं ॼाणी वाणी बिना उज़र जे हिकिड़ो रोज़ो क़ज़ा कयो वरी सॼी ज़िंदगी रोज़ा रखंदो रहे, उन हिकिड़े रोज़े जो सवाब गॾु करे न सघंदो, उन हिकिड़े रोज़े जी कर भरे न सघंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, एॾो रमज़ान जो हिकु रोज़ो अहमियत वारो आहे, हैसियत वारो आहे, मान वारो आहे, मक़ाम वारो आहे, मर्तबे वारो आहे, फज़ीलत वारो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, सही माना में रोज़ा रखजो। हाँ हाँ, रोज़ा रखी सुम्ही न पइजो, निंड्रा न कजो। हिकिड़ा रोज़ा रखी वरी निंड्रा कंदा आहिनि, सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा आहिनि, शाम जो सुता आहिनि, निमाज़ा बि न पढ़ंदा आहिनि। इन जो रोज़ो क़ाबिल क़बूल न आहे। रोज़ो रखी करे हाँ हाँ नमाज फजर पढ़ी, नमाज खां बाद में पोइ कुरान शरीफ जी तिलावत, यको कुरान शरीफ पढ़जो। हाँ हाँ 10 ताईं कुरान शरीफ, 11 ताईं कुरान मजीद जी तिलावत करे वरी झटड़ी भले आराम कजो। वरी आराम करे वरी बेपारीअ जो थी वरी नमाज पढ़ी वरी कुरान जी तिलावत कजो 3 पारीअ ताईं। वरी 3 पारीअ खां बाद में दुआ जो इत्माम कजो। छो त नबी ने फरमायो 3 पारीअ मगरिब जे विच वारो टाइम इहो वॾो अल्लाह खे प्यारो लॻंदो आहे। अल्लाह ताला इन वक्त वारियूं दुआऊं क़बूल कंदो आहे। अल्लाह ताला इन वक्त वारी दुआ खे रद्द न कंदो आहे। माण्हू एॾो सॾींदो ईंदो आहे, बानी एॾो सॾींदी वेंदी आहे, होॾो अल्लाह जी जी कंदो आहे। उजीब दावत दाई ज़ातान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। अञा वॾी आवाज़ सां 3 पारीअ खां पोइ वरी मगरिब ताईं दुआनि जो इत्माम, वरी मगरिब जो रोज़ो खोले भले थोरो घुमजे, वरी थोरो घर वञे, भले कचहरी कजे झटड़ी, वरी इशा जी नमाज पढ़जे, वरी तरावियां पढ़जन, वरी सुन्नत वित्र पढ़जन, नफल पढ़जन, वरी उन्हनि खां फारग थिए त वरी कुरान मजीद जी तिलावत, वरी यको कुरान मजीद पढ़जे। कोशिश कजे सॼी रात कुरान मजीद पढ़जे, नमाज पढ़जे। और मुंहिंजा अज़ीज़ो, जेकॾहिं सॼी रात नथा जागी सघो त इशा जी नमाज वंदो, तरावियनि खां बाद में आराम रो झटड़ी कजो, निंड करे वरी 1 बजे वरी उठजो। वरी उथण खां बाद में वरी कुरान जी तिलावत, वरी तहज्जुद जी नमाज, वरी सजदा, वरी रुकू, वरी दुआऊं, वरी रब के बाडाइजो, वरी रब के सॾजो, वरी रब के पुकारजो, वरी रब खां दुआऊं घुरजो, वरी रब खां माफ़ियूं घुरजो, वरी रब खां रहमत घुरजो, वरी रब खां बाज घुरजो, वरी रब खां जन्नत घुरजो। छो त अल्लाह ताला रमज़ान में जन्नत विराईंदो आहे। नबी ने फरमायो रमज़ान शरीफ जो पहिरियों ॾौं अव्वलु रहमतुन व औसतु मग़फ़िरतुन व आख़िरु इत्क़ुन मिनन नार। रमज़ान जो पहिरियों ॾौं रहमत सां भरपूर आहे, ॿियो ॾौं रहमत सां भरपूर, माफ़ीअ सां भरपूर, टियों ॾौं रहमत सां भरपूर, माफ़ीअ सां भरपूर ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादीअ जो ॾौं आहे। अल्लाह ताला रमज़ान वारनि जे लाइ, रोज़ातनि जे लाइ, अल्लाह ताला नमाज़ जे लाइ रमज़ान में, नेकोकार करण वारनि जे लाइ रमज़ान में जन्नत जा ऐलान कंदो आहे, जहन्नम जी बाहि खां आज़ादी नसीब फरमाईंदो आहे। फीमा अयमान तजरिया
فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾी आवाज़ नबी जी फरमायो रैयान नाले अल्लाह ताला बिश्त जी हिकिड़ी सोसाइटी तैयार कराई जेका ख़ास रोज़ायतन जे लाइ जंहिंमें अल्लाह ताला ख़ास इहो पैकेज रखियो आहे जो रोज़ायतन खे घड़ीअ घड़ीअ पंहिंजो दीदार कराईंदो हा हा फमन कान यरजू लिका रब फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बी आदा अस्सौमली व अना उजज़ा बिह अल्लाह फरमाए दो रोज़ो मुंहिंजो तो रोज़ात जो बदलो भी मां खुद खुदा पाणा अल्लाह जी रोज़ातन के पंहिंजो दीदार कराए वरी दीदार कराईंदो नाज़िरत इला रब्बिहा नाज़िरत इन्ना जलल्लाहि लात रोज़ातन जा बेड़ा ई पार ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहो रोज़ो इहो क़ुरान मजीद क़यामत जे ॾियारे पंहिंजनि आशिक़नि जे लाइ सिफारिशी थींदा अस्सियाब वल कुरान युशफ़िआन लिल अब्द हा हा एॾो कुरान मजीद एॾो रमज़ान जा रोज़ा उन्हनि मर्दनि मायुनि जे लाइ सिफारिशी थींदा जिन बाक़ायदा रमज़ान में कुरान सां रमज़ान निभायो हा हा एॾो कुरान मजीद शफ़ाअत कंदो एॾो रमज़ान जा रोज़ा सिफारिश कंदा अल्लाह ताला जी रहमत जलाल में जींदी रब फरमाईंदो कुरान और रमज़ान जा रोज़ा तव्हांजी सिफारिश कबूल करे मां तव्हांजे आशिक़ खे माफ़ी नसीब फरमाई आहे इन्हनि जा अमाल नामा चेक नथो कयां इन्हनि खां गुनाह जी पुछा गुछाई नथो कयां इन्हनि जे गुनाह जी तोरई माफ़ी नथो कयां तव्हांजी सिफारिश ऐं शफ़ाअत कबूल करे माफ़ी नसीब फरमाए राज़ी थी मां अल्लाह ताला इन सभिनी जे लाइ जन्नत जो ऐलान करणु फरमाए थो छॾियां अज़ीज़ो एड़ो महीनो तो अचे भलारो तंहिंजे करे इन महीने में घणे मां घणी इबादत कजो घणे मां घणो कुरान पढ़जो घणे मां घणी नमाज पढ़जो ज़िक्र कजो अज़कार कजो एतिकाफ़ में वेहजो घणे मां घणो कुरान पढ़जो घणे मां घणा कुरान शरीफ जा ख़त्मा कढजो अॼु इरादो कयो इंशाअल्लाह ताला रमज़ान जो बाक़ायदा ख्याल कंदासीं जो बाक़ायदा एहतराम कंदासीं जो बाक़ायदा रमज़ान में नेक बणबास बणजो तो सॼो साल नेक पर जे अहिड़ा टोटियो तो घटि में घटि रमज़ान में तो नेक थियो अल्लाह जाने तो अॻे ॾिसंदासीं ख़ुशी हूंदी रमज़ान जे अचण जी माण्हुनि में असां नंढा हूंदासीं ॾिसंदासीं रमज़ान जो चंड पवंदो त मग़रिब जी नमाज़ ते एॾी ख़ल्क़ ईंदी ॼण जुमे जी नमाज़ सब नंढा वॾा पोड़ा जवान अची मस्जिद में पुजंदा ऐं हाणे रमज़ान जो चंड पीए तो ख़बर ही नथी पए अल्लाह तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो रमज़ान जो एहतराम लाज़मी आहे रमज़ान जो ख्याल लाज़मी आहे मां अर्ज़ पे कयमि त जहन्नम में जहन्नमी वॾियूं रड़ियूं कंदा वॾियूं दाहूं कंदा वॾियूं कूका कंदा रत जा घोड़ा गाड़ींदा तॾहिं बि रब राम न कंदो रब राम कंदो त काथे कंदो जो दुनिया में हिते रो हिते रड़ियूं कयो हिते रब खां माफ़ी वठो राम घुरो बाज घुरो इंशाअल्लाह ताला हिते जो रोहण जे करे अल्लाह से तव्हांखे माफ़ियूं नसीब फरमाए जन्नत नसीब फरमाए तव्हांखे खिलाए छॾी तंहिंजे करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला साईं अब्दुल गफ़ार साहब जी महिनत क़बूल फरमाए साईं अब्दुल हफ़ीज़ साहब जूं महिनतूं दीनी ख़िदमत अल्लाह क़बूल फरमाए अल्लाह ताला सॼी जमात जे अचण खे वेहण खे क़बूल फरमाए आलमनि जे ॿुधाइण खे क़बूल फरमाए हे वीचारो सोशल मीडिया जो माण्हू
वीचारो बिना तमो जे बिना लालच जे झर जंग में वञी कुरान जा वाइज़ भरे वरी वीचारो नेट ते चाड़ींदो आहे। जाते वॾी बेहयाई आहे, जाते वॾी बुछड़ाई आहे, जाते वॾी गंदगी आहे, उते वीचारो कुरान जा जलसा हलाईंदो आहे, कुरान जो आवाज़ पहुचाईंदो आहे। तंहिंजे करे हे वीचारो हिकिड़ो मौलूद चवंदो दिल खोले हिन वीचारे सां ताउन कयो।